भाई भाई कसा गुरंगा केसरी कसा गुरंगा केसरी कसा गुरंगा केसरी के जानी पौंदी केसरी के जानी पौंदी केसरी के जानी पौंदी केसरी सुरेता जिंदाबाद सुरेता जिंदाबाद 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 इंडिया साडा है 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 सलाह करने में नहीं दी है आदमी जेके समाज के अंदर सुबह जो उथी शहरन के अच्छो ऐं उजरो पिया कनि उहे जेके मुलाज़िमीन आहिनि अॼु गुज़िरियल 2 ॾींहंनि खां सरापा एहतिजाज आहिनि। हिननि जो हिकिड़ो ई सिर्फ़ु मुतालबो आहे त जेके असांजूं माहवार पघारूं आहिनि उहे बैंक ज़रिए ट्रेज़री ज़रिए ऑनलाइन कयूं वञनि। उहो इन जे करे जेकॾहिं हिननि खे इहे पघारूं कॾहिं कॾहिं कानूनाशाही जे हिसाब जे हेठि उन्हनि जी पघारुनि मां कटवती पई थिए। अॼु पंहिंजो शाह लतीफ़ लोकल गवर्नमेंट एम्प्लॉय यूनियन पारां टाउन हॉल ते टाउन कमेटी जे अहाते जे अंदरि एहतिजाज करे तालाबंदी करे कौंसल हड़ताल करे अचो त मुज़ाहिरीन खां पुछूं त आख़िर उन्हनि जा मसइला हल छो न पिया हलंदो रहे लाट भरंदी असांजो ही एहतिजाज जो ड्रोनी आहे ऐं असांजो नंढो ऐं सादो मुतालबो आहे असांजूं पघारूं सिर्फ़ु सिर्फ़ु ट्रेज़री कयूं वञनि छाकाणि त असां सॼी सिंध जे गलियूं कूचूं साफ़ करण वारा मुलाज़िम आहियूं। ऐं हिकिड़ी शइ मां इहा वाज़े करे कंदो हलां तव्हांजे थ्रू असांजी लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट में 2 कानून हलनि था जेके ऑफिसर शाही आहिनि उन्हनि जी पघारूं ट्रेज़री आहिनि ऐं असीं गंद किचिरो खणण वारे मुलाज़िमनि जूं पघारूं उहे मैन्युअल आहिनि। असीं इन कारे कानून जी मज़म्मत कयूं था ऐं असीं इहो बिल्कुलु घुर कयूं था त जेसीं ताईं असांजी पघारूं ट्रेज़री ज़रिए नथियूं ॾिनियूं वञनि तेसीं ताईं ही कमु छॾ हड़ताल ऐं तालाबंदी जारी रहे। ॾिठो थो वञे त असांजे बैंक डिपार्टमेंट में ऑनलाइन पघारूं पहिरीं तारीख़ मुलाज़िम खणनि था ऐं असां उन्हनि मुलाज़िम ॾिसूं था पिया त हू पघार खणी था वञनि असांजा बच्चा परेशान आहिनि त भाउ असांजी पघारूं तव्हां कोन छो नथी थियनि। जॾहिं असां मुलाज़िम आहियूं असां सॼे शहर जी सफ़ाई था कयूं सुथराई था कयूं अधु राति मत बिजली सभु कुझु असां कमु था कयूं पिया त असां मुलाज़िमनि जी पघारूं ऑनलाइन छो नथी कयूं वञनि छाजे करे न कयूं छो नथी कयूं वञनि। असां सिंध गवर्नमेंट खे भरपूर अपील था कयूं त ॿुधारा असांजे बचनि ते राम कयो। असांजा बच्चा 2 महीना बुखुनि ते वेठा आहिनि हिकिड़े वेले जी मानी खाईंदा हिकिड़ो वेलो ॾिसंदा छो जे करे जो असांखे 2 महीने 1.5 महीने पघार थी मिले असांजी पूरत नथी पए। असां पघारूं खणूं था असांजी कर्ज़ में पघार वधी वञनि असांखे पहिरीं तारीख़ ते पघार मिले त असांजा कर्ज़ बि न हूंदा ऐं असां पंहिंजो उन्हनि मुलाज़िम वांगुरु पंहिंजी इज़ती ज़िंदगी गुज़ारींदासीं। जीअं त हिन वक़्तु असांखे पघारूं मिलनि थियूं 1.5 महीनो थी थो वञे जॾहिं असांजी पघारूं अचनि थियूं चवंदा अचनि थियूं तव्हांजी पघारूं फलाणी तारीख़ ते न आहिनि 3 तारीख़ ते न आहियूं 15 ॾींहं महीने गुज़री था वञनि 1.5 महीनो गुज़री वञे असांजी पघार नथी थिए। असांजी ईदूं थियनि थियूं ईदुनि में असां ॾिसूं था वेठा त असांजी पघार नथी मिले परेशान हूंदा आहियूं असां त असांखे पघार थिए ईद जी राति असांखे पघार थी मिले छो भला असां मुलाज़िम न आहियूं असां पीपल्स पार्टी जो वोट न ॾिनो आहे असां सिंधी आहियूं असां हर ॻाल्हि दुख सुख में असां शामिल आहियूं। अॼु टियों ॾींहुं आहे त ही लोकल गवर्नमेंट जा मुलाज़िम सरापा एहतिजाज खणिया वेठा आहिनि। हिननि दोस्तनि जो सिर्फ़ु हिकिड़ो सिंपल मुतालबो आहे त जीअं सॼे सिंध में ॿियनि मुलाज़िमनि जूं पघारूं ऑनलाइन ट्रेज़री जे मार्फत थियनि थियूं त हिननि जो बि मुतालबो आहे त असांजी पघारूं ट्रेज़री में ऑनलाइन थियनि छो त सॼे ऑफिसरनि खे बि थियनि थियूं लोकल गवर्नमेंट जे ऑफिसरनि खे बि ऑनलाइन पघारूं थियनि थियूं हिननि दोस्तनि खे ऑनलाइन पघारूं थियनि हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु सम्झ में अचे थी हिननि दोस्तनि जे पघारुनि ते काफ़ी माण्हुनि जा घर हलनि था काफ़ी माण्हुनि जो पेट भरिजे थो शायदि इहो ई सबबु आहे जो हिननि जी पघारूं ऑनलाइन नथी कयूं। असां हिनखे थोरो मज़म्मत था कयूं ऐं घुर था कयूं पोइ जेकी सॼे शहर जी सॼी
गंद किचिरो खणी असांखे सफ़ाई सुथराई ॾींदा ऐं उहे ख़ुदि मसइलनि जो शिकार आहिनि उन्हनि खे वक़्त ते पघार मिलनि थियूं त उन्हनि जूं पघारूं कटियूं थियूं वञनि असीं पुरज़ोर मुज़मत था कयूं हिन अमल ऐं घर था कयूं हिननि जी और पघार जेका आहे ऑनलाइन कई वञे त जीअं ही पंहिंजे बचनि जो सुठे नमूने इज़त भरियो गुज़र सघे बलदियाती मुलाज़िमनि हिन एहतिजाज खे असीं उनजी हिमायत करियूं था ऐं उनखे उन एहतिजाज खे बुनियादी एहतिजाज सम्झूं था छो त हीअ जेके पूरे त आहिनि इहे पूरी सिंध खे पूरे मुल्क खे साफ़ शफ़ाफ़ रखनि था ऐं असांजा घर घिटियूं तॾहिं ई साफ़ शफ़ाफ़ जॾहिं बलदियाती मुलाज़िम आहे ऐं अफ़सोस आहे त माना अहिड़ो इदारो जेको असां सभिनी खे साफ़ रखंदो हुजे उन्हनि खे पाण खे फासायो वियो आहे उनखे पाण खे करप्शन जे वर चाढ़ियो वियो आहे ऐं असां सम्झूं था त इहो सभु कुझु छो आहे इहे आम क़ौम खे ॿुधाइणु चाहियूं था त इहो इनजे करे आहे जो हीअ बलदियाती इदारा जेके आहिनि उहे ATM मशीनूं बणाया विया आहिनि ऐं ख़ासि तौर ते उन्हनि जे लाइ जेकी हिननि जे मथां मुसलत थियल आहिनि तो असां सम्झूं था त हीअ ज़्यादती हिननि जे बुनियादी हक़ जे ख़िलाफ़ु आहे ऐं जेसीं ताईं हिननि जो हीउ बुनियादी हक़ नथो तस्लीम कयो वञे हिननि खे ट्रेज़री मां पघारूं नथियूं ॾिनियूं वञनि तेसीं ताईं हिननि जो एहतिजाज जेको हिननि इलाज जारी रहंदो असां हिननि जी भरपूर हिमायत करियूं था ऐं हिननि सां गॾु हूंदासीं ऐं असां सम्झूं था त हाणे अखियूं पटणु घुरिजनि सरकार खे ऐं हुकुमराननि खे इहो ॾिसणु घुरिजे त हू जेका ज़्यादती पिया कनि उन्हनि माण्हुनि सां पिया कनि जेकी उन्हनि जे लाइ बि पंहिंजे हड़ा भड़ा पंहिंजो ॿार निकिरी ईंदा आहिनि करे हुनजा वोटर थींदा आहिनि करे हुनजा सपोर्टर थींदा आहिनि तंहिंजे करे हाणे घटि में घटि हिन क़िस्म जी ज़्यादती ख़तमु थियणु घुरिजे हिननि कोरियतनि जी पघारूं ट्रेज़री थियणु घुरिजे बलदियाती मुलाज़िमनि जो एहतिजाज हले थो पियो उनजी भरपूर हिमायत में कयूं था ऐं उन सां गॾु वरी घुर में कयूं था त बाबा बलदियाती मुलाज़िमनि जेका पघार आहे उहा पूरी तौर ते ट्रेज़री मां कई वञे छो त जॾहिं हिन पघार मां ट्रेज़री मां नथा कयो ऐं तव्हां हर महीने हर मुलाज़िम जी पघार मां 10,000 15,000 कटौती था कयो इहे नाजाइज़ कटौती बंदि कयो ऐं जेके पंहिंजा पेट आहिनि टाउन कॉलोनी में भरियो था उहे बंदि कयो आलन कई वञे छो त असांजी पघार आलन आहे सब्र इहो थिए थो कॾहिं असांजी पघार 27 तारीख़ थी मिले कॾहिं 28 तारीख़ कॾहिं 15 यानी 1.5 महीने खां पोइ पघार थी मिले असांजा बच्चा बुख ते वेही गुज़ारो कंदा लेकिन हिन हुकूमत खे या हिन हुकुमरान खे कन ते जूं बि नथे चुरे हीउ इदारो जेको कमाई वारो इदारो बि आहे हीउ इदारो जेको सॼे शहर खे साफ़ सुथरो करे असां तव्हांजे घिटियुनि खे तव्हांजे शहर खे साफ़ सुथरो रखियूं तव्हां ताईं पाणी पहुचनि था स्ट्रीट लाइट जो मसइला असां हल कयूं था लेकिन असांजा ॿार असांजा बच्चा बुख ते वेठा आहिनि एतिरे क़दुरु जो असांजी पघार आलान नथी कई वञे असांजो फ़क़ति मुतालबो इहो आहे त असांजी पघार आलान कई वञे नाज़रीन तव्हां एहतिजाज ते वेठल पंहिंजो टाउन कमेटी जे मुलाज़िमनि जूं ऐं उन्हनि सां गॾोगॾु जेके शहर जूं हमदर्द तंज़ीमूं आहिनि शहरी इताद समेत सियासी समाजी गुरूं अॼु उन्हनि सां हिन एहतिजाज में शरीक आहिनि हिननि जो इहो ई चवणु आहे त असीं सॼे शहर जी साफ़ सुथराई था कयूं ऐं शहर जो असीं सींगार आहियूं स्ट्रीट लाइट खे अमीदे घिटियुनि जी सफ़ाई ताईं महलनि जी सफ़ाई ताईं असांजो ॿियो को बि हुकूमत खां मुतालबो कोन्हे असांजी जेका पघार आहे उहा ट्रेज़री ज़रिए कई वञे ऑनलाइन कई वञे त जीअं असां वक़्त सिर पघारूं खणी पंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र करे सघूं कैमरामैन शिराज चुनो सां गॾु आसिफ कुलपोटो टाइम न्यूज़ नसीराबाद हक़ असांजो हक़ असांजो हक़ असांजो हक़ असांजो हक़ असांजो असीं छा घुरूं था असीं छा घुरूं था तोखे ॾियणी पवंदी तोखे ॾियणी पवंदी तोखे ॾियणी पवंदी हक़ असांजो हक़ असांजो हक़ असांजो जाॻिया 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 छा घुरूं था असीं छा घुरूं था तोखे ॾियणी पवंदी
असीं छा घुरऊं था हा हक़ असांजो हा हक़ असांजो ट्रेज़री न आहे छो भला ग्रेजुएटी न आहे छो भला कच्चा पक्का न आहिनि छो भला हा हक़ असांजो हा हक़ असांजो तोखां चीनी वठंदासीं तोखां चीनी वठंदासीं असांजो हक़ असांजो हक़ असांजो हक़ असांजो हक़ असांजो हक़ असांजो हक़ साडा 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 हक़ जाग्या 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 जारी आहे जारी रहंदी जेसी रात अंधारी रहंदी रोज़ हर कल भाई शलाई पिया नचो मां जो तव्हां सभु